जलाल चांडियों की होती है। उनके 70 लाख खर्च किया। हज़ारे किलोमीटर तां परे हूंदो, अमेरिका हूंदो, सऊदी अरब में हूंदो, दुबई में हूंदो, पर उन्हनि जी दिलि खां पुछिजो त उहे सिंध खां परे उन्हनि जी दिलि ते छा थी गुज़रे। अगर मां खां पुट परे थींदो हा 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 यार वाह जी ॻाल्हि करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजनि भाइरनि ऐं भेनरुनि खे इरफान अली बुगे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। अमर जी दुआ जन्नत जी हवा, वक्त ने एक बार फिर दुल्हन बना दिया। ये तव्हांखे नंढा नंढा जुमिला, मुख़्तलिफ़ शेर तव्हां हाईवे ते जॾहिं बि सफ़र कंदा हूंदो त ट्रकुनि ते इहे लिखियल मिलंदा ऐं तव्हां पढ़ंदा, इंजॉय कंदा अॻिते पंहिंजी मंज़िल तरफ़ रवाना थींदा आहियो। हिकु शख़्स जी तस्वीर घणियुनि गाॾियुनि ते नज़र ईंदी हूंदी, जंहिंजो नालो आहे जलाल चांडियो। उन जलाल चांडियो जी ट्रकुनि ते तस्वीर जिते ठहंदी आहे, असां उन जाइ ते मौजूदु आहियूं, हैदराबाद जे हाला नाके वारे इलाइक़े में। ऐं ॿियो बि हिकिड़ो जुमिलो त वक़्त ते हिकु बार फिर दुल्हन बना दिया। त वक़्तु हिननि गाॾियुनि खे ॿीहर कुंवार थो ठाहे या ही कारीगर, अॼु तव्हांखे ॿुधायूं था। पंहिंजे भाउ जो चैनल सब्सक्राइब कयो। अॼु तव्हांखे असां ट्रक आर्ट कीअं थिए थो इहो सॼो ॾेखारींदासीं। क्या नाम है उस्ताद आपका? शऊर अहमद। शऊर अहमद। किधर के रहने वाले हैं आप? मैं लतीफ़ाबाद, हैदराबाद। लतीफ़ाबाद। कौन से नंबर के? 11 नंबर। 11 नंबर के। कब से काम कर रहे हैं? ये 20 साल से ज़्यादा हो गया था मेरे को। 20 साल से ज़ायद हो गया। पहले मुझे ये बताएं कि इससे रोज़गार आपका किस तरह होता है, गुजारा हो जाता है आपका? बस अल्लाह का शुक्र है, गुजारा हो जाता है। कितना कमा लेते हैं दिन भर का? 1000-1500 रुपये मिल जाते हैं। 1000-1500 रुपये। और काम 12 महीना है? हाँ, 12 महीने है। सही है। और आपके बच्चे पढ़ते हैं? हाँ, माशाल्लाह से पढ़ रहे हैं। अच्छा, वो इस फील्ड में नहीं है? नहीं, उनको तालीम दिला रहा हूँ। सही है। एक बच्चा 12वीं क्लास में, एक बच्चा 11वीं क्लास में, माशाल्लाह। और एक बच्चा हाफिज़ुल कुरान बना रहा हूँ। हाफिज़ुल कुरान, माशाल्लाह माशाल्लाह यार, मुबारक हो आपको। किस तरह का ये काम है, मतलब आप इसको शौक में करते हैं या मजबूरी में? बस दोनों चीज़ें, रोज़गार भी है और लाज़मी बात है, इसके अलावा कोई दूसरा काम आता नहीं है। अच्छा, तो ये कहाँ से सीखा था काम? ये हैदराबाद से सीखा था। मेरे उस्ताद थे शकील गैरेज, अपना कोयटा गैरेज हैदराबाद के अंदर। अच्छा, वहाँ से मैंने सीखा है। मुख्तलिफ उस्तादों से सीखा है, बोर्ड लाइन में सीखा है। हमारा रंग का काम है, जैसे फूल पत्ती बनाते हैं हम लोग, डिज़ाइन बनाते हैं। दूसरों का निकल का काम है, लोहे का काम है, बहुत काम है इसके अंदर। एक फील्ड नहीं है। 1 महीने से 40 दिन में तैयार होती है गाड़ी। इसमें रंग पे खर्चा आता है कम से 1 लाख से 30,000 रुपये खर्चा आता है रंग। सही है। बाडी वाला वो बताएगा आपको रेट अपने। हाँ, इस पे आप किस किस की तस्वीर बना लेते हैं? अभी तो एक परिंदे की बना रहे हैं। बस जो फरमाइश होती है उसके हिसाब से बनाते हैं। ज़्यादा फरमाइश किसकी होती है? जलाल चांडियों की होती है। पूछने की जरूरत नहीं है। मोहतरमा की बनती है, मुर्तज़ा भुट्टो साहब, मुर्तज़ा भुट्टो साहब की, और नवाब भुट्टी साहब की बनती है तस्वीर। और लोग अपने सरदारों की भी तस्वीर बनवाते ज़्यादातर। उनको छोड़े बशीर खान कुरैशी की वो अभी नहीं बनाई है। महमूद, अपना डॉक्टर खालिद महमूद चुमरों की बनाई थी। अच्छा अच्छा, बशीर खान कुरैशी दोस्तों माशाल्लाह असांखे नज़र ईंदियूं आहिनि ट्रकुनि जे पुठियां अहिड़ा आहिनि। ईअं न उस्ताद, इहे मूंखे ॿुधाए, हीअं थम्स अप करे पियो आहे। शहीद मीर मुर्तज़ा भुट्टो बि, हा न? बहरहाल, सबसे ज़्यादा आपको किसकी तस्वीर बनाते हुए मज़ा आता है? जलाल चांडियों की। वो क्यों? क्योंकि एक तो आसान हो गई है, बना बना के हमारे जहन में बैठ गई है एक तस्वीर, ये वजह से। अच्छा, और उसको लाइक भी बहुत करते हैं लोग, ट्रक ड्राइवर जो लाइक बहुत करते हैं। सही बात है। त दोस्तों, भाऊ जलाल चांडियो जेको आहे न, जिस्मानी तौर ते विछड़ी वियो आहे, पर सिंध में चपे चपे ते तव्हांजे नज़रुनि जे आॾो हूंदो। तव्हां हाईवे ते सफ़र कयो, कंहिं शहर में गुज़रो, त संदसि आवाज़ तव्हांजे कननि ताईं पहुचंदो। जे आवाज़ न पहुचे, संदसि तस्वीर साम्हूं ज़रूरु ईंदी। दोस्तों, अॻिते हलूं था, पर पहिरीं तव्हां लहूं त सही। लही वेंदो साईं, अलाह ख़ैरु कंदो। दोस्तों, हैदराबाद जे इलाइक़े हाला नाके में मौजूदु आहियूं। हीउ हाला नाको ट्रांसपोर्ट जे हवाले सां ऐं हितां जी कढ़ाई जे हवाले सां वॾो मशहूरु आहे। हीउ साम्हूं कढ़ाई जूं होटलूं तव्हां नज़र अचनि पियूं। तव्हां केॾी चवंदो त फरमाइश कंदो त इन्हनि ते व्लॉग कंदासीं। हीउ बेडफोर्ड जेका रॉकेट जे नाले सां मशहूरु आहे, रॉकेट ट्रक, तोड़े जो
ही तमामु पुराणियूं गाॾियूं आहिनि पर पंहिंजी मज़बूती जे हवाले सां मशहूरु आहिनि। हीअ जेके पुराणियूं गाॾियूं जेके 50-50 साल बि पुराणियूं गाॾियूं हूंदियूं आहिनि पर शौक़ीन हिन ते वॾो ख़र्च कंदा आहिनि। हिन खां सवाइ के ड्राइवर त ॿी का गाॾी बि कोन हलाईंदा आहिनि। सो हीअ बि हिकिड़ी सिंगारियल गाॾी नज़र अचे पई। नॉर्मल सिंगारियल आहे, हिन खां वधीक सिंगारियल हूंदियूं आहिनि। आहे अलाए किथे जी गाॾी, ड्राइवरनि सां कचहरी कयूं था, इहे वीचारा ऑयल वाइल चेंज कराइनि पिया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि? खैर बाबे ख़ुशि आहियो? शुक्र किथे जी आहे गाॾी? मुल्तान। मुल्तान जी आहे। जी हाँ। तव्हां किथे जा आहियो? असां शिकारपुर। वो गाॾी शिकारपुर जी थी न? न वाला गाड़ी मुल्तान जो। गाॾी मुल्तान जी आहे। जी हाँ। तव्हां शिकारपुर जा आहियो? असां शिकारपुर। हा, कहिड़े पाण? चांडियो। वाह चांडिया वाह, माशाल्लाह माशाल्लाह। चांडिया असांजा यार आहिनि, ॿाहिरि आहिनि असांजा सकरंड जा ऐं ॿियनि इलाइक़नि जा माशाल्लाह। नालो छा आहे तव्हांजो? मुख्तियार अहमद। तव्हां मालिक आहियो ड्राइवर आहियो? ड्राइवर है। ड्राइवर आहियो। हाँ। ऐं चांडिया साहिब इहो ॿुधायो त हीअ तव्हां शौक़ मां तव्हां सिंगारा या मालिकनि खां या मालिकनि जो शौक़ु आहे? मालिकन पाण हलंदो। हा, तव्हांखे शौक़ु कोन्हे? असांखे रोज़ी करणो आहे, पंहिंजो पुराणी हुजे या नई हुजे, असांखे रोज़ी सां मतिलबु आहे। हा, पर हीअ जेके रॉकेट गाॾियूं आहिनि हा। इन ते ड्राइवर वॾे शौक़ सां ख़र्च कराईंदा आहिनि मालिकनि खां। मालिक रखो सिंगार में पूरा हूंदा आहिनि, ईअं आहे न? बसि ख़र्च लाज़मी आहे। हाणे रोड ते जेको हलंदो त ख़र्च कराईंदो न। हा। हा न, शौक़ु जो को मुल बि न आहे। सिंगार ते घणो ख़र्च ईंदो आहे? हीअ त हाणे सम्झ गाॾी 80 लख में हिनखे पहुची वियो आहे। 80 लख? हा। 80 लख में त हुनखे 10 व्हीलर मिली वञे। हा, 10 व्हीलर जो ॿियो मज़ो आहे, हिन जो ॿियो मज़ो आहे। हिन जो कहिड़ो मज़ो? इहे मॉडल कहिड़ो आहे? हीअ 85 मॉडल आहे। 85 मॉडल आहे। हा। वो जलाल चांडे वञे पई गाॾी। असर ॾेखारियो दोस्तनि खे त हीउ भाऊ जलाल चांडे ट्रकनि ते ज़रूरु जिते किथे नज़र ईंदो। माशाल्लाह। अच्छा, इहो माना ख़बरूं चारियूं। जी जी। पोइ हिन महिल सिंगारण मां मिले छा थो? हूअं बि बग़ैर सिंगारे माना मिसाल हिकिड़ी पुराणी वञे पई गाॾी भॻल टुटल, उहा बि ओतिरो ई कमाईंदी। सिंगार उहो त हाणे मालिकनि जो मर्ज़ी आहे, हुननि जो सिंगार कराइनि जेतिरो न कराइनि उहो मालिकनि जी मर्ज़ी आहे न। हा, तव्हांखे शौक़ु कोन्हे? असांजो शौक़ु हाणे पंहिंजा ई सेल सड़ी विया आहिनि। छा असांजो शौक़ु करे करे न हा। हाणे पाण रिटायरमेंट आहियूं। कॾहिं हलायो ट्रक? मां वॾे टाइम खां वठी गाॾी हलाईंदो आहियां। अंदाज़न 1983 जो ड्राइवर आहियां। माशाल्लाह, माना 43 साल थी विया, 42 साल थी विया। जी हा। 42 सालनि खां जी। वॾो अरसो आहे यार। हा। पोइ हीअ छा शौक़ में तव्हां आया हो या कीअं रोज़गार सां? बसि अॻे गुरबत हो, अने अहिड़ो को बनी ॿारा बि हुया कोन पुराणे दौर में। हा। उहो महिनत करे मिड़े हुनर हथु कयो अथई पंहिंजो। हीउ कमु तव्हां हाणे बेज़ार थिया आहियो या न? बसि हाल फ़िलहाल त हलूं था, पोइ हाणे केसि ताणी नसीब थियो। किथे किथे वेंदा आहियो ट्रक खणी? हाल पाकिस्तान। घणो किथे वेंदा आहियो? हाल पाकिस्तान, जिते दिलि करे। पिशावर, बटकेला, काबल ताणी, जलालाबाद, हेॾे मथे जलालाबाद अफ़गानिस्तान। हा। हाणे त उहो बंदि पियो आहे, हिननि हाणे बंदि कयो। बॉर्डर ई बंदि करे छॾियो। जी जी। पोइ इलाइक़ो सुठो कहिड़ो आहे सभ खां? बसि इलाइक़ो सुठो पंहिंजो आहे। पंहिंजो? पंहिंजो। वाह वाह। हा। छा थी करे? बसि पंहिंजो इलाइक़ो पंहिंजो आहे, परायो इलाइक़ो सम्झ परायो ई आहे। जलालाबाद हेॾां पिंडी वञो त सिंध यादि ईंदी आहे? सम्झ लावारस आहियूं, न धणी न धोणी। हा। भले भुजा हलनि थोरी गारियूं ॾियनि, करणा पवंदा इहे ॻाल्हियूं। हिते धणी साईं थियनि था? हिते धणी साईं। अच्छा, सिंध में कहिड़ो इलाइक़ो पसंदि आहे? हिते सिंध में पंहिंजो हैदराबाद थियो, कराची थियो, पंहिंजो भाषा इलाइक़ो आहे। सकर, शिकारपुर, जेकमाबाद, लाड़काणो। इहा अथव सिंध। माना शिकारपुर जो माण्हू जेके हिते जा माण्हू उत्तरादी आहे, शिकारपुरी आहे, उहो बि चए थो यार हैदराबाद, कराची पंहिंजो इलाइक़ो आहे। हा, रोज़ी वारो इलाइक़ो आहे न। सिंध इलाइक़ो पंहिंजो आहे न उस्ताद, पंहिंजो इलाइक़ो वतन वतन आहे न। तव्हां जेतिरो परे सिंध खां वेंदो तव्हांखे सिंध ओतिरो वधीक यादि ईंदी। हा। सिंध खां 10 किलोमीटर परे वेंदो थोरी यादि ईंदी, 100 किलोमीटर परे वेंदो अञा वधीक यादि ईंदी। 1000 किलोमीटर तव्हां परे हूंदो, अमेरिका हूंदो, सऊदी अरब में हूंदो, दुबई में हूंदो, वरी उन्हनि जी दिलि खां पुछिजो सही ॻाल्हि इहो आहे न। दिलि ते छा थी अर्ज़ु इहो आहे न, अगरि माउ खां पुटु परे थींदो। हा 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 यार, वाह जी ॻाल्हि करे। माउ खां जो पुटु परे थींदो, अफ़सोस रोअण ईंदो न ईंदो। सलाम अथई, वाह जो जुमिलो जी। हा न। ॾिसो उस्ताद, इहा आहे असांजी सिंध, ऐं इहे असांजे सिंध जा पुट आहिनि। ड्राइवर आहे, सॼो मुल्क घुमे थो,
जुमिलो यार केॾो ज़बरदस्त चई जी पुट पंहिंजी माउ खां परे थींदा त हुनजी दिलि ते छा गुज़रंदी। वॾी महिरबानी जाने अला जी ख़ुशि कनि आबाद हिते हुजो ख़ैर सां वञो ख़ैर सां मोटो जाने पेर ताॾे ख़ैर। वॾी महिरबानी। ही दोस्त ॾिसो त हिन ट्रक खे माना त ईअं सिंगारींदा आहिनि। हीउ ड्राइवर हज़रात ॼण माण्हू पंहिंजे घर में डेकोरेशन जो कमु कराईंदो आहे। हाणे ॾिसो ही महांगी काठी जो ई इन्हनि दरवाज़ो ठारायो आहे। हिन ते 1000 रुपया ख़र्चायो हूंदो। हीउ कहिड़ी काठीअ ठारायो अथव? टाली 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 हुन खां थो पुछी तूं ॿुधाए न। टाली टाली तूं कहिड़ी पाण? बालादी बालादी किथे जो आई? सांगड़ सांगड़ जो आई। हाँ ऐं गाॾी किथे जी आहे? गाड़ी भी सांगड़ जी है। सांगड़ जी आहे। घणो ख़र्चु करायो अथव मालिकनि खे? ये तकरीबन 14 लाख रुपया अची वियो खर्च सिंगार ते? खाली सिंगार ते। हाँ हाँ कोई 14 लाख रुपया कमाए बि ॾींदो या रगो? कमाई भी ॾींदासीं ते। हाँ शौक़ु कंहिंजो आहे? तुंहिंजो आहे उस्ताद जो आहे इहो? ॿिन्हिनि जो शौक़ु आहे। हाँ घणनि ॾींहंनि में तयारु थी आहे? ये तकरीबन महीनो खनि खाई वई आहे। महीनो ते बीठी? हाँ फोटू कंहिंजो जलाल चांद जो हणाए अथव या? हिते बसि हिकिड़ो पखी हो हिननि ठाहियो आहे ऐं लिखियो अथसि त हर रत में वफ़ा नाहे हूंदी नसुल ॾिसी दोस्त ठाहींदा कयो। उनजो शौक़ु आहे जंहिं बि लिखायो आहे। हाणे ॻाल्हि हुनजी सही आहे ग़लति त मुंहिंजा भाइरो ऐं मुंहिंजूं भेनरूं हीउ रगो ट्रक आर्ट हिकिड़ो शौक़ु न आहे पर वॾो हिकिड़ो हुनरु आहे। ट्रक आर्ट सां बि केतिरनि ई क़िस्मनि जा हुनर जुड़ियल आहिनि। जीअं हीउ भाउ पॉलिश जो कमु पियो करे। भाउ छा हाल आहे? अल्हम्दुलिल्लाह। हीउ तव्हां पॉलिश जो कमु पिया कयो? जी कॾहिं या कंदा आहियो? तकरीबन असांखे 10 साल थी विया आहिनि। 8-10 साल थी विया आहिनि। हाणे ट्रक आर्ट जे बाद में अचूं था। पहिरीं तव्हां पंहिंजा हाल अहिवाल ॾियो। हिन मां गुज़ारो सुठो थिए थो तव्हांजो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। हाँ केतिरो कमायो था ॾियाड़ी? मुंहिंजी 1400 रुपया ॾियारी आहे। माशाल्लाह 1600 रुपया ॾियाड़ी। कमु मतिलबु त हफ़्ते जा 6 ॾींहं आहे? साल के 12 महीने। साल जा 12 महीना। कीअं हूंदो आहे? ॾियाड़ी जो हिसाबु हूंदो आहे या ठेके में खणंदा आहियो? दुकान ते दिहाड़ी कंदा आहियूं। किथे ॿाहिरि किथे मिली वेंदो आहे टंडो लाइ ठंडो आदम उते ठेके जो हिसाबु हूंदो आहे। ठेके जो हिसाबु हूंदो आहे। फी गाॾी घणो वठंदा आहियो? उहो उस्ताद वठंदा आहिनि जापानी कलर जो 1.5 लख रुपया 1,40,000 रुपया। पोइ असां कारीगरनि खे दिहाड़ी ॾींदा आहिनि 1600 रुपया कंहिंखे 2000 रुपया। पेंटरनि खे उहे ॾींदा आहिनि। खाधो पीतो हुननि जे मथां हूंदो आहे। असां रुगो कमु जे वास्ते। घणा कलाक कमु कयो था? सुबुह जो 9:30 खां वठी करे मगरिब ताईं। मां 8 कलाक थियो वञे। 8-9 कलाक। 8-9 कलाक सही आहे। हूअं टोटल घणो ख़र्चु अची वञे थो? माना घटि में घटि घणो वधि खां वधि घणो ख़र्चु अची वेंदो हिन रॉकेट हिन ते बेडफोर्ड ते? साईं लॻण वारे मथां हींअर हिकिड़ी गाॾी ठही करे निकिती आहे उन ते 70 लख ख़र्चु अची विया। 70 लख? 70 लख। उन में रॉकेट हुई? रॉकेट हुई। अच्छा। जमालिन जी निकिरी वई। किथां जी गाॾी हुई? काज़ी अहमद जी। काज़ी अहमद। हा इहे सकरनि ऐं काज़ी अहमद जा वॾा शौक़ीन आहिनि ट्रकनि वारा। ऐं जेके कॾहिं को घटि में घटि बि ख़र्चु कराए त 45-50 लख केॾां वियो ई कोन्हे। पोइ छो था हेॾा ख़र्च कराइनि? छा मसइलो आहे? बसि शौक़ु आहे मालिकनि जी मर्ज़ी। हू चए त मुंहिंजे ॻोठ जी गाॾी सुठी नज़र अचे। हू चए त मुंहिंजे ॻोठ जी गाॾी सुठी नज़र अचे। हा भले को निकल थोरो पुराणो थिए त हुनखे उहो कढाए वरी नओं पॉलिश था कराइनि हणनि था। सही सही। हाणे हीउ मॉडल कहिड़ो हूंदियूं आहिनि? मॉडल असांखे कान्हे ख़बर बरहाल 1988 80 75 पोइते जा मॉडल। पोइते जा मॉडल। हा पोइ हिननि जा फ्रेम ठहंदा आहिनि रिमूव ठहंदियूं आहिनि। गाॾी कंप्लीट ते ठही निकिरंदी आहे जर्नल थी वेंदी आहे। घणे खां घणो फोटू कहिड़ो पेंट कराईंदा आहिनि? घणा त जलाल चांड जो ठाराईंदा आहिनि। जलाल चांद जो? हा हा। ऐं घणा वरी पंहिंजी फरमाइश आहे के सेठियुनि जा फोटो रखाईंदा आहिनि के वॾनि जा माण्हू। घणे मां मिसाल 100 गाॾियूं आहिनि उन मां जलाल चांद जा फोटू घणा पेंट कराईंदा आहिनि? जे घणनि जे गाॾियुनि ते जलाल चांड जो हूंदो आहे कोयलो। हा अच्छा। ऐं काज़ी अहमद वारनि ते अलॻि अलॻि फरमाइश हूंदी आहे। ऐं जेक बाबा जी जेको 10 व्हीलर आहे उन ते मुंहिंजे ख़्याल में जलाल चांद हणंदा। जलाल चांड हणंदा आहिनि। हा जेक बाबा जूं 10 व्हीलर हीनो उन ते तव्हांखे घणो करे जलाल चांद जूं तस्वीरूं अक्सर जलाल चांद जो छपियल हूंदो आहे। सो बहरहाल हीउ कमु हले पियो। हिते काठ जो कमु बाडी जो कमु अलॻि आहे। उहो ॾिसो उहो वाढा लॻाए पिया आहिनि कारपेंटर। अचो उहो ॾिसूं। ॾिसो ट्रक आर्ट रगो इन ताईं महदूद न आहे हिन ते कलर ताईं। ऐं हिन में काठ जो कमु थिए थो। ये कौन सी लकड़ी लग रहा है? लकड़ी कौन सा लगा रहे हो इधर? बर्तन लग गया। बर्तल? बर्तन और टाली। टाली? हाँ सही है। ये बात है आपका बॉडी बनाया है पेन लकड़ी। अच्छा
ये वाला सही है। तव्हांजी गाॾी आहे? कहिड़े पाण नाइट चए घोट की जाए या ककड़ दादू जा पोइ हिन ते भला एॾो ख़र्च था करायो? ख़ैर त आहे। किरी पई एक्सीडेंट थियो त हाँ वरी नई सही था करायो। कहिड़ो मॉडल आहे? मॉडल 98 98 आहे। केस रॉकेट 98 ताईं आई जा आख़िरी केस ताईं आई? 98 आखिरी आहे 98 आख़िरी आहे। ऐं शुरू कॾहिं थी? इहा असांजे घर में हाँ घणियूं गाॾियूं तव्हांखे? पंहिंजी हिकिड़ी आहे ॿियूं मामनि जूं उन्हनि जूं छा में कोयले में था हलायो? छा में था हलायो? बुह में। वॾी महिरबानी भानाए साहब। दोस्तों ये ट्रक तैयार थिए पई, हिन जो कलर जो कमु हले पियो। आर्टिस्ट जी तव्हां ॻाल्हि ॿोल ॿुधी, हाणे मालिकनि सां कचहरी कंदा। भाउ हेॾां अचो, छा हाल आहे? बाबा खे ख़ुशि आहियो? कहिड़े पाण? ख़ुशि आहे बाबा। ख़ुशि आहियो? किथे जा? कंडियारो शरीफ जिलो नौशहर में। कंडियारो शरीफ असांजे पंहिंजे ज़िले जा आहियो माशाअल्लाह। घणा ॾींहं थी विया आहिनि हिनखे? हिनखे 3 ॾींहं थी विया आहिनि। 3 ॾींहं थी विया आहिनि। अञा घणनि ॾींहंनि जो कमु आहे? अञा 2 ॾींहंनि जो कमु आहे। अच्छा मतिलबु साम्हूं ऐं पुठियां कलर करायो पिया? हा साम्हूं पुठियां इहे करायो। साइडुनि खां न? रंग में मडगाड़ी सभु रंग करायो। अच्छा हा फोटू पखी जो ठहिरायो? जलाल चाटे हुन था ठप ठहिरायो? जलाल जो जलाल हिते कोन ठाहींदा आहिनि। जलाल ठहे थो? गाज़ी खान न हिते बि ठहे थो? हिते ठहे तो मज़ो नथो करे, वो डेरे गाज़ी खान में मज़ो कंदो आहे। अच्छा उते हुनजो यादि हाफ़िज़ आहे जेको जलाल तयारु कंदो आहे। हाँ नालो छा आहे? नालो अलाए छा आहे, पेंटर आहे उहो बि, माना हुनजो यादि हाफ़िज़ आहे। ऐं आहे बि हाफ़िज़, अखियुनि में कोन ॾिसंदो आहे। वाह यार वाह, ये ॿुधो पिया? हा आहे बि हाफ़िज़, हाँ पर यादि हाफ़िज़ आहे, माना को तयारु कंदो। कहिड़ी जॻह ते आहे वो? डेरा गाज़ी खान में। न न डेरा गाज़ी खान में कहिड़ी जॻह ते? डेरा गाज़ी खान पेंटर गाड़ी खाते में विझे उते हा। उते इहो छा नालो छा आहे? नालो ई सम्झ ॻाल्हि नथी अचे तव्हांखे, भई यादि आहे। हाँ हा जलाल चांड। हाफ़िज़ आहे। अच्छा हा हाणे जलाल चांडे जा जेके मदा आहिनि मुंहिंजा ॿाहिरि, उन्हनि लाइ इहो नंढिड़ो हिकिड़ो ऐलान थो कयां त उन कारीगर वटि इंशाल्लाह जल्दी वेंदासीं। असांजी बि हयाती दुआ कजो रहे ऐं उहो बि उनखे भला असांजी हयाती ॾे, त उन वटि वेंदासीं। जलाल चांद जी तस्वीर कीअं थो ठाहे तव्हांखे ॾेखारींदासीं इंशाल्लाह। खोसा साहिबु भला हूअं बि कमाए सघो था बग़ैर हिन ते कलर कराए, बग़ैर सिंगाराए? शौक़ु कान्हे घणो, शौक़ु जो को मुल ई न आहे। पोइ ॾिसो शौक़ु जो बि को मक़सदु हूंदो आहे। मक़सदु आहे दिलि आहे, हिन पंहिंजी शइ रोटी आहे साफ़ु सुथरी हुजे, हा। अॻियां रंग फिटी हो मज़ो नथो करे। हा इन्हीअ करे माण्हू हाणे अछा थी वेंदा आहिनि, पोइ केस कराईंदा आहिनि। अच्छा पोयां माण्हू शेयर लिखाईंदा आहिनि? शेयर लिखाईंदा। तव्हां कहिड़ो लिखाईंदो? असां लिखाईंदा आओ सनम कंडियारो चले। कंडियारो किथां थी हले मोरे ताईं पहुचंदी आहे? मां चवां कंडियारे पहुचंदी, मोरो त छा कंडियारो पहुचंदी आहे। जहिड़ा मोरे पहुती त कंडियारो कहिड़ो पंधु भोगदा कई दोस्त भाउ कोसे साहब मसलो ई न आहे, कशोर बि वेझो अथसि भई। हा कशोर थियो भाउ ॿियो ख़्याल हो पिया न? वॾी महिरबानी, अलाह ने ख़ुशि करे आबाद हुजे। शोपार से हिकिड़े दुकान ते पहुता आहियूं जिते ट्रकनि जे सिंगार जो सामान मिले थो। मूंखे लॻे थो कंहिं पठाण जो दुकानु आहे, हिन सां कचहरी कयूं था। हीअ तव्हां ॾिसो, हीअ गाॾी जे मुख़्तलिफ़ हिसनि ते नज़र ईंदियूं आहिनि। टायरनि जे मथां, मडगार्डनि जे इर्द गिर्द, बॉडी जे पुठियां, अॻियां पुठियां, तो काफ़ी इहे शयूं आहिनि। शौक़ीन हणाईनि था ड्राइवर मालिक, हीअ जहाज़, काफ़ी शयूं हूंदियूं आहिनि। हेॾां हीअ कपिड़ा ॿधल हूंदा आहिनि हेठि मथे, ऐं जेॾी महिल गाॾी हलंदी आहे त उॾामंदा आहिनि त वॾो मज़ो कंदा आहिनि। ॿियो काफ़ी सारो सामान हिन वटि मौजूदु आहे। हीअ बि ॾिसो। भाई क्या हाल है? अच्छा इस पे जो शौकीन लेके जाते हैं कितना खर्चा आ जाता है? इस पे आ जाते हैं डेकोरेशन का 10 से 15 लाख रुपये। 10-15 लाख? ये डेकोरेशन है, ये रिंग का सामान। सही है। ये कहाँ पर बनता है ये झालर? ये झालर बनते हैं कराची में। कराची में? ये कारखाने में बनती हैं? हाँ कारखाने में। ये तो सिंधी आर्ट वर्क है, ये घरों में बनती हैं चीज़ें। कराची के अलावा भी बनती होंगी ना इधर? हाँ इधर भी बनते हैं, हैदराबाद में बनते हैं, कराची में। हैदराबाद के अलावा गाँव में भी तो ये चीज़ें बनती होंगी ना? हाँ गाँव में भी लोग अपने घरों में बनाते हैं। सही होते हैं। वहाँ से नहीं लेते हो आप? नहीं वैसे वहाँ से क्यों नहीं लेते? वहाँ से भी लो ना यार। ये कराची में नहीं है, इसका बड़ा फैक्ट्री है ना, ये बनाते हैं। हाँ ॾिसो हिननि जूं फैक्ट्रियूं अथव। हीअ असांजे माना ही सिंधी आर्ट आहे। हिन झालर जो कमु थींदो आहे, तव्हांखे मोड़नि में ई नज़र ईंदो। ऐं ॿिनि जाइनि ते ॾिसो थोरो हुन में भर्त जो बि कमु आहे, पर हीअ मशीन वारो कमु आहे। ठीकु आहे। हाणे हीअ न जेकॾहिं असांजे घरनि में नंढियूं नंढियूं सनतूं लॻनि, ये कितने का है? ये है 800 रुपये का। 800 रुपये जो आहे। हथ माना मशीन जो ठहियलु।
ये कितना बिक जाता डेली इधर? बिक जाते हैं, 15 भी बिक जाते हैं, 10 भी बिक जाते हैं। गाड़ी के हिसाब से नहीं है, लोग अपनी गाड़ी में लगाते हैं। 2 भी लोग लगाते हैं, लोग 4 लगाते हैं, 6 8 लगाते हैं। हाँ, हू ॾिसो सिंधी आर्ट वर्क का, वो भी कारखाने से बन के आया है। ये भी झालर वाला बनाते हैं। झालर वारो हाणे ये सगिन वारो माना सगिन जे स्टाइल वारो कम आहे। ये कपड़े खाने वाला वो हम खुद ही बनाते हैं। अच्छा, हाणे चवण जो मक़सदु आहे त हिन जी रगो हिन कम जी घटि में घटि हिकिड़े दुकान ते तक़रीबन 30-35 हज़ार जी रगो हिन आइटम जी सेल हूंदी, झालर जी। माना हिकिड़ो हीउ कमु थी वियो, हीउ थी वियो, ॿियो आइटम हूंदो। अहिड़ा दुकान ते हैदराबाद में सवे आहिनि। रगो हैदराबाद में, कराची त तमामु वॾी मार्केट आहे। सखर आहे, मोरो आहे, लाड़काणो आहे, अलाए किथे किथे विकामे सघंदा, पर असांखे ॼण त ख़बर ई कान्हे का। हीउ ॾिसो, हीउ सिंधी आर्ट वर्क है। ज़्यादातर इसका शौक कौन से लोग रखते हैं, किधर के, इधर सिंध के या बाहर के? ये सन का रखते हैं। अच्छा, नंबर 1 गाड़ी को सजाने में कौन है? सिंध के लोग हैं, बाहर के लोग? नंबर 1 सन का लोग हैं। अच्छा, हाँ, ये बलोच लोग हैं ना। बलोच, हाँ। वो भी करते हैं। तो मुंहिंजा भाइरो ऐं भेनरूं, अॼोको विलाग तव्हांखे कीअं लॻो? ट्रक कार्ड जे बारे में हैदराबाद जे हाला नाके वारे इलाइक़े में असां विलाग ही रिकॉर्ड कयो। ऐं हीउ बि हिकिड़ो कमु आहे, वॾो अहम कमु आहे, तमामु वॾो कमु आहे। हिन सनत सां बि सवे माण्हू सलाड़ियल आहिनि, रगो हैदराबाद में ऐं सिंध जे ॿियनि शहरनि में, पंजाब में बि। सो ॾाढो ख़ूबसूरत हीउ आर्ट वर्क आहे। ऐं हीउ आर्ट वर्क जेको आहे हाणे त सॼी दुनिया में मशहूरु थी वियो आहे। ख़ासि तौरु अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया में शौक़ीन पंहिंजनि कारुनि ऐं उते जेके ट्रकूं ऐं ट्राला हलनि था, उते बि असांखे नज़र ईंदो आहे मीडिया ते, इंटरनेट ते, त उते पंहिंजनि गाॾियुनि खे हीउ ट्रक आर्ट कराईंदा आहिनि, जेको असांजी सिंध में थिए थो ऐं सिंध खां सवाइ मुल्क जे ॿियनि इलाइक़नि में थिए थो। सो अॼोको विलाग कीअं लॻो? वीडियो जेकॾहिं पसंदि आई हुजे त लाइक ऐं शेयर ज़रूरु कजो ऐं पंहिंजे भाउ जो ई चैनल सब्सक्राइब करण खां न विसारिजो। वॾी महिरबानी, माशाअल्लाह।